आगाह की अहम खबर है। घरू वज़ारत रेड ज़ोन की सिक्योरिटी लाइ फ़ौज के तलब कर वरतो है। ज़रीन जो चवण है रेड ज़ोन की सजी सिक्योरिटी फ़ौज हवाले कई वेंदी। अवांखे आगाही दी पिया ब्रेकिंग न्यूज़ है। वज़ीर आज़म हाउस, PM हाउस, ऐवान सदर और सुप्रीम कोर्ट ते फ़ौज मुकर्रर होंदी। खबर अवां सां शेयर कयूं पिया। अहम खबर है काबीना डिवीज़न समेत बेन सरकारी इमारतुन ते भी फ़ौज मुकर्रर होंदी। वफाकी गादी वाले शहर इस्लामाबाद में कलम 144 लागू किया वियो है। रेड ज़ोन ऐं उन जी चौधारी 5 या उन खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी लागू हूंदी। तफ़सील मालूम कंदासीं कुर्बान बलोच खां। जी कुर्बान अपडेट कजो। जी नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। कुर्बान सां असांजो के फ़नी ख़राबी सबब राब्तो न थी सघियो आहे। अवांखे आगाही ॾियूं पिया। घरू वज़ारत रेड ज़ोन की सिक्योरिटी लाइ फ़ौज के तलब करे वरितो आहे। असां गुज़ारिश कंदासीं पंहिंजे PCR पैनल के जी उहे कुर्बान सां राब्तो करे सघनि ऐं अवांखे अपडेट करे सघूं। अवांखे आगाही ॾियूं पिया त घरू वज़ारत रेड ज़ोन की सिक्योरिटी लाइ फ़ौज के तलब करे वरितो आहे। एक दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे कुर्बान बलोच सां। जी कुर्बान अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। तहरीक इंसाफ से ऐलान लॉन्ग मार्च के हवाले से इस्लामाबाद में सिक्योरिटी के हवाले से इंतहाई अहम कदम खया विया आहिनि। इस्लामाबाद में सिक्योरिटी अलर्ट कई वही है। पुलिस फ्री वधाई वही है। रेंजर्स ऐं FC के भी पिण हिते इस्लामाबाद में डिप्लॉय किया वियो है, मुक़ररु किया वियो है। इस्लामाबाद में जो रेड ज़ोन वारो इलाको है उनके महफूज़ बनाइण लाइ उनके सील किया वियो है। सिर्फ एकड़ो रस्तो खुलियल है, मरगला रोड वारो, जैसे ज़रिए रेड ज़ोन वाले इलाके में दाखिल थी सके तो। वाज़िह है तो रेड ज़ोन में पार्लियामेंट हाउस है, सुप्रीम कोर्ट है, वज़ीर आज़म सेक्रेटरीट है, सेनेट ऑफ पाकिस्तान है, कौमी असेंबली है, जेके सेक्रेटरीट है, फेडरल सेक्रेटरीट भी उन रेड ज़ोन वाले इलाके में है। उन्हनि के महफूज़ बनण लाइ समूरा कदम खया विया आहिनि। सेरीना चौक के बंद किया वियो, नादरा चौक बंद किया वियो, उन सां गॾोगॾु मेरिट होटल वारो चौक हुयो उनके भी सील किया वियो। बाक़ी सिर्फ वाहिद हिकिड़ो रस्तो है जंहिंखे खुलियल छॾियो वियो। जीअं पार्लियामेंट सेनेटर या MNA या वफाकी वज़ीर जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो पार्लियामेंट ताईं वञी सघनि या वज़ीर आज़म हाउस ताईं एक्सेस थी सघे। उन करे हिकिड़ो रस्तो खुलियल छॾियो। बाक़ी जेके भी रस्ता आहिनि उनखे बंदि करे इंतहाई कड़ी निगरानी रखी पई वञे सिक्योरिटी के हवाले सां। ऐं पुलिस जा जथा भी पहुचण इस्लामाबाद शुरू थी विया आहिनि त जीअं इमरान ख़ान जे जेका सदियल ऐलान लॉन्ग मार्च है उनखे बेहतर नमूने सां मैनेज करे सघिजे या रोके सघिजे। जी ठीक है कुर्बान, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।